अज वेचारो कुरान मजीद रोई रहियो आहे। अज कुरान जे ॿुधण वारा घटिजी विया। अज कुरान जे पढ़ण वारा घटिजी विया। अज कुरान ते अमल करण वारा घटिजी विया। अज इहो हाल आहे मुसलमाननि जो, मस्जिदूं ख़ाली नज़र थियूं अचनि। अज इहो हाल आहे मुसलमाननि जो दाढ़ी रखण लाइ तयार न आहिनि। अज इहो हाल आहे मुसलमाननि जो, व्याज जी बाज़ार गरम कयूं वेंदा आहिनि। अज इहो आहे मुसलमाननि जो हाल जो, रुश्वत जी बाज़ार गरम कयूं वेंदा आहिनि। अज इहो मुसलमाननि जो हाल आहे। हाँ ज़िना जी बाज़ार गरम कयूं वेठा आहिनि। जुआऊं था खेॾनि मुसलमान, शराब था पीअनि मुसलमान। कहिड़ो गुनाह आहे जेको असां मुसलमाननि में न आहे? कहिड़ी ग़लती आहे जो असां मुसलमाननि में न आहे? ओ मुंहिंजा अज़ीज़ो, ओ मुंहिंजा भाइरो, हे त अल्लाह ताला प्यारे नबी मोहम्मद करीम जे दुआनि जे सदके बाज करे, वरी तो बाज करे, वरी तो राम करे, वरी तो राम करे, वरी तो करम करे, वरी तो करम करे। ओ मुंहिंजा अज़ीज़ो, ओ मुंहिंजा भाइरो, हकीकत इहा असांजा अहिड़ा गुनाह थी विया आहिनि जो मा तरक अलैहा मिन दाब, हिकिड़ी विख हलण जहिड़ा बि न आहियूं। पर प्यारे नबी जे दुआनि जे सदके अल्लाह बाज ई बाज फरमाई आहे। मुंहिंजे प्यारे नबी, मुंहिंजे सोने नबी मिठड़े मोहम्मद करीम मक्के शरीफ में काबे जे तवाफ महिल तव्हां असांजे लाइ दुआऊं घुरंदा रहिया। साईं तव्हां असांजे लाइ हजरे अस्वद खे बोसा ॾींदे दुआऊं घुरंदा रहिया। नबी साईं तव्हां असांजे लाइ मक़ाम इब्राहिम ते बीह करे नफ़ल पढ़ी दुआऊं घुरंदा रहिया। नबी साईं सफ़ा मरवा जे रोड में तव्हां असांजे लाइ दुआऊं घुरंदा रहिया। नबी साईं तव्हां असांजे लाइ हाँ मिना जे मैदान में, मुज़दलिफ़े में, अरफ़ात में तव्हां असांजे लाइ रोई रोई दुआऊं घुरंदा रहिया। ग़ार हिरा में नबी साईं तव्हां असांजे लाइ रोई रोई दुआऊं घुरंदा रहिया। नबी साईं तव्हां असांजे लाइ हाँ ताइफ़ जी भरी बाज़ार में पत्थर लॻा पोइ बि दुआऊं तव्हां असांजे लाइ घुरंदा रहिया। साईं तव्हां असांजे लाइ ग़ार सोर में दुआऊं घुरंदा रहिया। साईं महराज वारी रात भी अल्लाह ताला के तव्हां असांजी पारत कंदा रहिया। साईं मदीने शरीफ में भी तव्हां असांजे लाइ दुआऊं घुरंदा रहिया। ओ मुंहिंजा अज़ीज़ो, ओ मुंहिंजा भाइरो, हिकु ॾियारे नबी साईं मस्जिद नबी में आया ऐं पंहिंजे मथां चादर मुबारक विझी ऐं साईं ज़ारो कदा रखड़नि मुबारकनि में पाणी हारियो। साईं रुना पे, साईं सदका ॾिना पे, साईं ॾुनखरा ॾिना पे। अल्लाह अकबर कबीरा। साईं रोई करे फरमायो, ओ मुंहिंजा अल्लाह, मुंहिंजी उम्मत जी पारत दी गुनाह जे करे मुंहिंजी उम्मत जा चेहरा न फिराइजा। गुनाह जे करे मुंहिंजी उम्मत खे भोलो ऐं बांदर न बणाइजा। गुनाह जे करे ओ मुंहिंजा अल्लाह मुंहिंजी उम्मत जे मथां पत्थर जा मींहं न वसाइजा। ओ मुंहिंजा अल्लाह गुनाह जे करे मुंहिंजी उम्मत जे मथां जूहनि जा मींहं न वसाइजा। गुनाह जे करे मुंहिंजी उम्मत जे मथां रत जा मींहं न वसाइजा। ओ मुंहिंजा अल्लाह गुनाह जे करे मुंहिंजी उम्मत जी ज़मीन जी चकी खणाए अदा आसमान गूंदी न कराइजा। रब रहम कजा। एॾो नबी साईं रोमा, एॾो नबी साईं रोमा, एॾो नबी साईं रोमा जो साईं जी दाढ़ी मुबारक सजी घोड़नि मुबारकनि में आली थी वई। साईं एॾो रोमा जो साईं जा कपिड़ा अॻितों सॼा आला थी विया। साईं जो झोल आलो थी वियो। साईं जे घोड़नि मुबारकनि सां साईं सिसकियूं था ॾियनि, साईं ॾुनखराऊं था ॾियनि। ओ मुंहिंजा अल्लाह मुंहिंजी उम्मत जी पारत ते रहम कजा। मुंहिंजी उम्मत ते अल्लाह से हज़रत जिब्राइल अमीन खे दौड़ायो। ओ जिब्राइल भॼ वञ मुंहिंजे प्यारे नबीअ खे भाकुर पाए।
मुझे प्यारे नबी के चौदह एतरो न रहे सोने मोहम्मद करीम जे रोण जे करे अर्श जुम्बश में अची वियो सोने मोहम्मद करीम जे रोण जे करे आसमान फाटा फाटा दा कन सोने मोहम्मद करीम जे रोण जे करे जमीन चीरा चीरा दियो कन सोने मोहम्मद करीम जे रोण जे करे जहन्नम के जलाल अची वियो सोने मोहम्मद करीम जे रोण जे करे जन्नत जा दरवाजा बंद थी तेजे करे वन प्यारे नबी मोहम्मद करीम के फरमाए कतबला नफ्सिल ओ प्यारा नबी ओ मोहम्मद करीम पंज नखरन मुबारकन मु पानी झलो अल्लाह फरमाए दो कतबला नफ्सिल ताजे दान जे सदके ताजे बोड़न जे सदके ताजे रोण जे सदके ताजे दुखरन जे सदके मां अल्लाह ताजा वायदो तो क्या कतबाला नफ्सिल तो मोहम्मद करीम जे सदके तुझी उम्मत जे मथो मां अल्लाह रहमी रहम कंदो रहमान ओ मुझे अजीजो ये नबी सही जी दुआन जी बरकत जो असांजा चेहरा साबित साल में हकीकत ये है जेके असां गुनाह था क्यों अल्लाह जी ज़ात जो कसम आ कदें जो वडो अज़ाब अचे हेॾे बहराम जे पासे ॾे मूंखे ॿुधाइनि पिया जेसिताईं सगा पुट पंहिंजी माउ जीजल खे राति जो नशो ॾेई केतिरनि महीननि ताईं ज़ना कंदा रहिया इहो हाल थियो आहे मुस्लमान अल्लाह होरे मदे जी जे पासे ॾे करे ज़ालिम पंहिंजनि टिनि न्याणियुनि सां ज़ना कंदो रहियो आहे 2-3 सालनि खां वठी आख़िर उहे 3 न्याणियूं थाणे ते आयूं त असां सां बाबू यको ज़ना कंदो आयो आहे असांजा ॿार केरींदो आयो आहे आख़िर पुलिस वटि थाणे वटि पहुचूं पुलिस गिरफ़्तार कयो अहिड़ो हाल थियो आहे मुस्लमान हेॾे कश्मीर जे पासे ॾे हिकिड़े दरंदे वेचारी 5 सालनि वारी न्याणीअ सां 2 महीननि ताईं ज़ना कंदो रहियो आहे 5 साल अल्लाह कहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधायां अञा अल्लाह जा हे अज़ाब न अचनि हकीकत है तो एक सेकंड असां जीअण जहिड़ा न आहियूं हे त रब थोरा थोरा अज़ाब ॾेखारे तव्हां असांखे होशियार थो करे त संभालियो पाण